इन करे माण्हू थोड़ा खपन। हाणे ये 7 अरब जेके माण्हू आहिनि ये कीअं घटि कजनि, माण्हू थोड़ा बचनि, उन लाइ हिननि हिकिड़ी हराम पई करे थोड़ो कूड़ ठाहियो। कूड़ ठाऊं पे अहिड़ो जो जंहिंजा पेर न को खुर, वो कूड़ ठाऊं कोरोना 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 कोरोना। काल आई मोबाइल कन ते रखी सी तो कंपनी वारा कुटण पो करे वेठा आहिनि तो सॼे मुल्क में कोरोना पखिड़जी वई आहे। महिरबानी करियो बूथ ते कपिड़ो विहाणे जी छो लाइ चाढ़ियो। एडी घोड़ा घोड़ा घणी कहूं आहे जो चङा भला बि माण्हू बूथाड़ो चाढ़ियो हलन, चङा भला बूथाड़ो चाढ़ियो पिया हलन। जेके वज़ीर आहिनि मुल्क जा सदर वज़ीर आज़म उहे बि चाढ़ियो पिया हलन। छो त इहे आवाम आहे न, आवाम ईअं कंदी आहे जीअं वॾा माण्हू कंदा आहिनि। आवाम जी मजबूरी आहे, जीअं वॾा माण्हू कंदा आवाम हूअं ई कंदी। वॾनि माण्हुनि मायूं कढियूं ॿाहिरि, गाॾी में चाढ़े शहर में घुमऊं, रोडनि ते वड़काऊं, वापार वापार माइनि कयो। ॾिसी वियासीं कपिड़ो वठनि, ॾिसी वियासीं चप्पलूं वठनि। वॾनि माण्हुनि माइनि खे गॾी रोड ते घुमायो त असां ॿारहाड़ी वारनि बि माइनि मां था कढी छॾिया। असां वारियूं बि वड़कंदियूं वतन शहरनि में। हाणे ॿारहाड़ी जूं मायूं जिनजा पेर ॾिस त चूंडे जहिड़ा बेल्चा। 18 नंबर जी चंपल कंपनी अञा ठाही कान्हे, असां माइनि मां त कढिया। से वयूं शहर घुमण, असीं वेठा आहियूं होटल ते छोरनि सां गॾु चांहि वेठा पियूं। मुहारी माई अॼु वई आहे, 12,000 आई आहिनि, 12,000 मुहारी माई वई आहे। ही होटल ते छोरनि सां चांहि वेठो पीए, माई वई आहे संजोरे पैसा खणण। माई उतां खां वरी फोन पई करे मुड़ुस खे त भाई तुंहिंजा त मिशन ख़राब आहे, तुंहिंजा पैसा राति जो 2 बजे निकिरंदा। जे चए त पोइ हलिया घर मोटी अचां, जे चए त पोइ अॻो पोइ हिते सुम्ही रहो, पोइ पैसा खणियो सुभाणे पई अचां। ही मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे चए थो हा पोइ हेॾी सुम्ही रहो। वॾनि माण्हुनि जॾहिं माई मैदान ते आंदियूं न, इमरान तव्हां ॾिसो त इमरान खान जेल वेंदो और हिनखे वठी वेंदो। इहो वॾनि माण्हुनि जो रवाजु आहे। पोइ असां ग़रीबनि जॾहिं वॾनि माण्हुनि खे ॾिठो न त असां में बि इहो रवाजु अची वियो। वॾा माण्हू जेके बूथाड़ो चाढ़ियो वेठा आहिनि, टीवी ते ॾिठो थी आहे हिनखे बि चढ़ियो पियो आहे, हिनखे बि चढ़ियो पियो आहे, शेख रशीद बि चाढ़ियो वेठो आहे, ऐं मासी जेका फिरदौस आतिश हैवान उहा बि चाढ़ियो वेठी आहे। जो हू जेको आहे तो हुन वॾनि माण्हुनि खे जॾहिं असां ॾिठो न त असां ते हिकिड़ो रोब पइजी वियो। असां बि ठोके इहो बूथाड़ो चाढ़ियो। ऐं जो मास्क चवंदा आहिनि हिनखे कोरोना जो कूड़ हलाऊं। हाणे इहा कोरोना ख़तमु कीअं थींदी? हीअ त वायरस आहे जेको 1990 में हिननि तयारु कयो हो कंप्यूटर जे ज़रिए। बीमारी थोरी आहे, बीमारी जे ॻोठ में गिड़े त राति में 1000 माण्हू मरी वञनि। वबा जेका बीमारी हूंदी आहे न देर टकजी कोन कंदी आहे, रुॻो ॿकरी किरी बांह काती कोन पुनी त ॿी किरी ॿ, अञा उनखे काती कोन पुनी त 3 किरी ॿ। बीमारी ईअं किरंदी आहे। बीमारी ॻोठ में गिड़ी न धड़ा धड़ सुबुह जो थिए त 150 लाश पिया हूंदा।
बीमारी इहा हूंदी आहे, वबा इहा हूंदी आहे। हीउ हिकिड़ो वायरस आहे जेको कंप्यूटर जे ज़रिए सां तयारु कमु आहे, सम्झो, लिकाए रखियो वेठा आहिनि। हाणे इहा बीमारी ख़तमु थींदी जॾहिं तव्हां सुई हणा लॻाईंदा, इंजेक्शन, वैक्सीन। हाणे सुई कढूं, उहा हणायो त इहा बीमारी ख़तमु थी। जे न हणाईंदा त पगार कोन मिलंदो, सुई नथा हणायो पेंशन कोन मिलंदी, सुई नथा हणायो कंहिं अस्पताल में इलाज कोन थींदो, दाख़िला कोन मिलंदी, सुई नथा हणायो शनाख्ती कार्ड रद्द थी वेंदो, सुई नथा हणायो 12,000 कोन मिलंदा, सुई नथा हणायो तव्हांजूं सिमूं बंदि थी वेंदियूं, मोबाइल हलंदी कोन, सिमूं लॉक, शनाख्ती कार्ड रद्द। नथा हणायो दुकान सील थींदो, सुई नथा हणायो रोडनि ते पुलिस रेंजर बीठी हूंदी, रोकियो साथ। अब घणा माण्हू हुयो वैगन में, 20 ॼणा, कार्ड ॾेखारियो, वैक्सीन वारो कार्ड, कोरोना वारो आहे न, कोन्हे, लो जले 10 उते रोड ते डज़ कराईंदा, हणंदा छॾींदा कंहिंखे बि कोन। छो त हे आहिनि पुट, असांजे मुल्क जा हुकुमरान आहिनि पुट, हिननि जो पे आहे अमेरिका, बाबे जो हुकुम आहे, बाबा चए थो इहा सुई हणो, बाबा जो हुकुम आहे, बाबे जे हुकुम खे मञणो आहे, सुई हणणी आहे। ऐं हिन नालो बाबो बिल गेट्स, जंहिं इहा इंजेक्शन ठाही आहे, जंहिं इहो वायरस ठाहियो आहे, उहो चवे थो सुई हणायो। इन सुईअ खां पोइ के थींदा अंधा, के थींदा लंगड़ा लूला, किन ते किरंदो फालिज, किन खे थींदो अटैक, के थींदा चरिया, पोइ सफ़ा जेकॾहिं बची विया त बि थींदा खदड़ा।